अच्छा हाणे हे दर्जो ॾिसी वञूं। हाणे हिन खां वठी हेसि ताईं हे दर्जो आहे, असांखे ख़बर आहे असांखे सिर्फ़ु ॾिंगियुनि खे शॉर्ट करिणो आहे, बाक़ी दर्जो एज़ इट इज़ लिखी वेंदासीं। 3x² माइनस हे 2x सेम रखंदासीं, माइनस जो 4x रखंदासीं। ठीकु आहे। हाणे एक्स, हाणे पहिरियों हिन ॾिंगी खे नंढो कयूं था। 4x मां 2x कट थींदा, ॿिन्हिनि जो बेस ऐं पावर सेम आहे, इन करे हिननि जी जोड़ कट थी सघे थी पई। 4x प्लस जा 2x माइनस जा, कटे सटे 2x प्लस जो बचंदो। ॾिसो हिकिड़े अंग ताईं अची वियो न। हाणे इनखे ॿाहिरि कढण जे लाइ असां x सां मल्टीप्लाई कंदासीं, हे सॼो सेम लिखी वेंदासीं। माइनस जो हे 2x माइनस जो 4x। हाणे ॾिसो एक्स हिन सां मल्टीप्लाई थींदो, पहिरियों हिन अॻियां त निशानी सां प्लस इंटू प्लस प्लस लिखण जी ज़रूरत न आहे। हिन जो कोएफिशिएंट घणो आहे, हिकु। एक इकाई हिकु ॾूं एक्स जो पावर घणो थी वेंदो, x² थी वेंदो। ठीकु आहे। एक्स जो पावर x² थी वेंदो। हाणे हे असांजी नंढी ॾिंगी ख़तमु थी वेंदी, बाक़ी विची ॾिंगी बचंदी। ठीकु आहे। हाणे विची ॾिंगी में ॾिसो कोई बि ॿियो अंग न आहे जंहिंसां असां जोड़ कट करे सघूं, सो असां सिंपली डायरेक्ट हिनखे ॿाहिरि मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु थी वियो। अच्छा हिनखे मां 3x³ कयां थो, थोरो तव्हांजी हिनखे इंट्रस्टिंग करण जे लाइ। हे दर्जो मां हथ जो ठाहियो आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो असांखे ख़बर आहे हिन ॾिंगी खे ॿाहिरि मल्टीप्लाई करिणो आहे। 3x² माइनस हे 2x बि अची वियो। हाणे छो करे नंढी ॾिंगी जे अंदरि हिकिड़ो अदद बचियो आहे या हिकिड़ो दर्जो बचियो आहे 2x²। हिनखे ॿाहिरि कढण जे लाइ ॾिसो सिर्फ़ु निशानी हुजे त निशानी सां ज़रब कयो आहे, पर हाणे ॿाहिरों पियो आहे माइनस 4x। सो हिन में सॼो निशानी सां ज़रब थींदी, अंग सां। ॾिसो पहिरियों निशानी ज़रब कयूं था, प्लस इंटू माइनस माइनस। चइनि खे हाणे अंग खे अंग सां ज़रब कंदासीं, 4 ॾूं 8। हाणे एक्स खे एक्स सां ज़रब कंदासीं त हिते एक्स जो पावर 1 आहे, हिते 2 आहे, सो हे थी वेंदो x³। ठीकु आहे। छा थी वेंदो, x³ थी वेंदो। अच्छा हाणे ॾिसो हे फर्दर जेको आहे सो पाण में जोड़ कट नथा थी सघनि, छो जो हिननि जो बेस त सेम आहे पर पावर सेम न आहे। हाणे वधीक नंढो न थींदो, सो हिनखे ॿाहिरि कढण जे लाइ ॿाहिरि मल्टीप्लाई कंदासीं। ॿाहिरों ॾिसो निशानी पई आहे, जेकॾहिं इहो हीअं पियो हुजे हा न त हाणे माइनस 3x सॼो अंदरि मल्टीप्लाई थिए हा, पर हाणे छो जो करे ॿाहिरों सिर्फ़ु निशानी पई आहे त हे निशानी अंदरि मल्टीप्लाई थींदी। 3x² सेम रखंदासीं, प्लस इंटू माइनस माइनस। तव्हांखे ॿुधायो त निशानी ॿाहिरों माइनस हूंदी त अंदरि निशानियूं चेंज थी वेंदियूं। 2x जेको आहे सो प्लस जो हुयो, हाणे माइनस जो थी वेंदो। 8x³ माइनस जो हुयो, हाणे छा जो थी वेंदो, प्लस जो थी वेंदो। हे 8x³। हाणे जॾहिं इहो ॾिंगी खां ॿाहिरि अची वियो, हाणे असां हिकु जहिड़ा दर्जा ॻोल्हींदासीं त हिकु जहिड़ा दर्जा कहिड़ा आहिनि। असां ॾिसंदासीं त हे बि x³ आहे, हे बि x³ आहे। हिननि ॿिन्हिनि जी पाण में मिट्री थी सघे थी पई या जोड़ कट थी सघनि था पिया। 8 ऐं 3 11x³ ऐं माइनस जो 2x। हे वधीक सिंप्लीफाई न थींदा। हे असांजो छा थी वियो, आंसर थी वियो। आई होप तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा त अलजिब्रा में ॾिंगी खे कीअं सॉल्व कबो आहे। हाणे कुझु प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियां त उहे सॉल्व करे ॾेखारियो। थैंक यू सो मच।